वज़ीर आज़म जी सदारत हेठ मईशियत की सूरत हाल बाबत इजलास नाणे वारी वज़ारत IMF के वफ़द सां थियल मुलाक़ातुनि की ब्रीफिंग शहबाज शरीफ टैक्स बाक़ीदारनि ख़िलाफ़ कार्रवाइयुनि में तेज़ी आणण की हिदायत करे छॾी। संदसि वड़ाहित अवाम सां कयल वाइदनि खे पूरो करण लाइ हर मुमकिन कदम खणी रहिया आहियूं। टैक्स चोरी कंदड़ ऐं संदनि मदद कंदड़नि खे अंजाम ताईं पहुचाईंदासीं। व्याजी शर 22% मां घटिजी 15% ताईं पहुची वई आहे। व्याजी शर में घटिताई सां रोज़गार जा नवां मौक़िया पैदा थींदा। परॾेही सीड़पकार हुकूमती पॉलिसियुनि ते एतमाद जो इज़हार करे रहिया आहिनि। व्याजी शर में घटिताई सां कारोबारी सरगर्मियुनि में इज़ाफ़ो थी रहियो आहे। मुकेश कुमार चावला। सदके दिल से हल्फ उठाता हूँ कि मैं खुलूसे नियत से पाकिस्तान का हामी और वफादार रहूँगा। कि मैं बहैसियत वज़ीर हुकूमत सूबे सिंध अपने फ़राइज़ व कारह मनसबी ईमानदारी अपनी इंतहाई सलाहियत वफादारी के साथ मेरी जिम्मेदारियों की कमा हक़्क़हू सर अंजाम दही के लिए ज़रूरी होगा या जिसकी वज़ीर आला ने ख़ास तौर पर इजाज़त दी हो। अल्लाह ताला मेरा हामी और नासिर हो और मेरी रहनुमाई फरमाए। आमीन। मुकेश कुमार चावला वज़ीर तौर हलफ खणी वरितो। गवर्नर कामरान टेसोरी ख़ास हलफ वरितो। गवर्नर हाउस में मुकेश कुमार चावला की हलफ बरदारी तकरीब वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह की काबीना मेंबरनि समेत शिरकत। मुल्क की इज्जत सब खां पहिरियां चैंपियंस ट्रॉफी पाकिस्तान में ही थींदी ऐं जेकॾहिं भारत के ख़दशा आहिनि त असां सां ॻाल्हाए असां भारत जा ख़दशा ख़त्म कंदासीं। भारत खां सवाइ ॿियूं टीमूं पाकिस्तान अचण लाइ तैयार आहिनि। चैंपियंस ट्रॉफी लाइ आकिब जावेद के क़ौमी टीम जो आर्ज़ी तौर कोच मुक़रर कियो वेंदो। PCB चेयरमैन मोहसिन नक़वी जूं लाहौर में मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवड़ा आहे त रांदि ऐं सियासत धार शयूं आहिनि। असां पंहिंजे मौक़िफ़ ते क़ाइमु आहियूं ऐं रहंदासीं। ICC जल्द चैंपियंस ट्रॉफी के शेड्यूल जो ऐलान करे असांखे पंहिंजो कमु मुकम्मल करणो आहे। इन लाइ शेड्यूल जो ऐलान जल्द कयो वञे। चैंपियंस ट्रॉफी के लाइ टूर मौतल नहरी शेड्यूल थी आहे। ऑस्ट्रेलिया पाकिस्तान के T20 सीरीज़ में वाइट वॉश करे छॾियो। खेॾियल T20 मैच में ऑस्ट्रेलवी टीम क़ौमी टीम के 7 विकेट्स तां हाराए सीरीज़ 3 तां खटे वरिती। पाकिस्तान ऑस्ट्रेलिया के मैच खटण लाइ 118 रन्सनि जो टारगेट ॾिनो। ऑस्ट्रेलिया 3 विकेट्स जे नुक़सान ते 12 ओवर में हदफ़ पूरो करे वरितो। क़ौमी टीम जी बैटिंग लाइन हिकु भेरो ॿीहर नाकाम रही। बाबर आज़म 41 रन्स उठाए टॉप स्कोरर रहियो। हसीबुल्लाह खान 24, शाहीन आफरीदी 16 ऐं इरफान खान 10 रन्स उठायूं। ऑस्ट्रेलिया तरफ़ां एरन हार्डी 3 रांदीगर आउट कया। एडम ज़िम्पा ऐं स्पिनर जॉनसन 2 विकेटूं हासिल कयूं। PIA जी निजकारी लाइ ॿीहर ॿोलियूं तलब करण जो फ़ैसिलो। क़ौमी एयरलाइंस खे खान खाइण जे लाइ ॿीहर ॿोलियूं तलब कई वियूं आहे। निजकारी वारे वफ़ाक़ी वज़ीर अब्दुल अलीम खान जी सेनेट जी निजकारी बाबति स्टैंडिंग कमेटी के इजलास में ब्रीफिंग। संदसि चवड़ा है तो हू जॾहिं वज़ीर बणियो तो PIA जी निजकारी जो अमल शुरू थी चुको हो। PIA में टोटल 830 अरब रुपयनि जो नुक़सान थियो आहे। लाहौर की दहशतगर्दी टोड़ अदालत 9 मई सानिया की रिथाबंदी वारे केस में शाह महमूद कुरैशी समेत एक ही जवाबदारनि ते फ़र्द जुर्म लागू करे छॾियो। कोर्ट लखपत जेल में PTI अॻवाननि ख़िलाफ़ 9 मई सानिया के केसनि जी ॿुधणी। रेस कोर्स थाणे ते दाख़िल केस में शाह महमूद कुरैशी, एजाज चौधरी ऐं उमर सरफराज चीमा समेत ॿियनि ते फ़र्द जुर्म लागू कयो पियो। इलेक्शन ट्रिब्यूनल हैदराबाद की सूबाई तक PS चौहट ते MQM असेंबली मेंबर राशिद खान की ईंदड़ ॿुधणी ताईं मेंबरशिप मुअत्तल करे छॾी। सिंध हाई कोर्ट के इलेक्शन ट्रिब्यूनल पारां MQM उम्मीदवार की कामयाबी ख़िलाफ़ पीपल्स पार्टी के आज़िज़ खामरा की दरख्वास्त ते फ़ैसिलो ॿुधायो वियो। अदालत जो राशिद खान के ट्रिब्यूनल में पेश न थियण ते कावड़ जो इज़हार। सुप्रीम कोर्ट बहरिया टाउन के ब्लैक लिस्ट करण वाली दरख्वास्त खारिज करे छॾी। जस्टिस अमीन दीन की सरबराही में 7 रुकनी आइनी बेंच जी बहरिया टाउन के ब्लैक लिस्ट करण बाबत केस की ॿुधणी दरख्वास्त गुज़ार अदालत में पेश न थियो।
हवाउनि जो रुख तब्दील थियण सां पंजाब में स्मोक जी शिद्दत में घटिताई अची वई। सूबे जी फिज़ा बदस्तूर सिहत लाइ हानिकार हुजण सबबि पाबंदियूं बरक़रार। लाहौर ऐं मुल्तान में समूरा तालीमी इदारा 24 नवंबर ताईं बंदि रहंदा। रांदियुनि, नुमाइश ऐं मेलनि ते पाबंदी जो नोटिफिकेशन जारी। लाहौर, फैसलाबाद, गुजरांवाला ऐं मुल्तान में ऑफिसुनि जो अमलो 50% घटि करण जी पाबंदी में 31 जनवरी ताईं वाद। स्मोक सबबि मुख़्तलिफ़ हंधनि ते मोटरवेज़ बि बंदि। मुल्क के 15 नामज़द बैंकुनि में हज दरख़्वास्त की वसूली की शुरुआत। हज दरख़्वास्त सां 2 लाख रुपया जमा कराइणा पवंदा। ॿी किस्त कुरानंदाज़ी खां पोइ वसूल कई वेंदी। 1 खां 10 फरवरी ताईं हज रहतूं अदा करण लाज़मी हूंदियूं। मज़हबी मामलनि वारी वज़ारत जी तर्जमान मूजिब सरकारी हज स्कीम जे कोटा 89,605 मुख़्तस आहे। समुंड पार पाकिस्तानियुनि जे लाइ स्पॉन्सरशिप स्कीम जूं 5000 सीटूं रखियूं वयूं आहिनि। मईशियत ते सियासत न थियण घुरिजे। मुल्क में हर शइ ते सियासत कई वञे थी। पंजाब में चीफ मिनिस्टर डायलिसिस प्रोग्राम शुरू करे रहिया आहियूं। डायलिसिस प्रोग्राम में 30% माण्हू ॿियनि सूबनि जा आहिनि। डायलिसिस जे मरीज़ खे 10 लाख रुपयनि ताईं सहूलियत ॾींदासीं। सूबे जी अस्पतालुनि में बहितरी आंदी पई वञे। पंजाब में ॿियनि सूबनि जा माण्हू बि इलाज लाइ अची रहिया आहिनि। पंजाब जी इतलात वारी वज़ीर उज़मा बुखारी जी लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस। लाड़काणे जी शेख ज़ैद विमेन अस्पताल मां ताज़े ॼावल ॿारड़ी मुबैना तौर ते अगवा। नऊं देरो वासी मीरल खखराणी मूजिब संदसि घरवारी खे गुज़िरियल ॾींहुं न्याणी जो औलाद थियो हो। संदसि घरवारी जी तबियत ख़राब थियण सबबि हू रत जो बंदोबस्त करण वियो हो त पोयां हिकु औरत ॿारड़ी खे अगवा करे वई आहे। सचल थाणे ते NC दाख़िल कराई वई। सेवण भरसा ॻोठ बचल चना वटि वेन ऐं ट्रक में टक्कर। 10 खां वधीक मुसाफ़िर ज़ख़्मी। सेवण अस्पताल मुंतक़िल। ज़ख़्मियुनि मां 2 ॼणनि खे गणती जोगी हालत में हैदराबाद रेफर कियो वियो। मुसाफ़िर बयान हैदराबाद वञी रही हुई त ॻोठ बचल चना वटि साम्हूं ईंदड़ ट्रक सां टक्कर थी पियो। वारे में सिविल कोर्ट अॻियां हथियार बंदनि हथां औरत क़तल। अणॼातल हथियार बंदनि मुस्मात साइका बुघियो खे गोलियूं हणी ज़ख़्मी कयो। ज़ख़्मी औरत खे तालके अस्पताल ॿाहिरि आंदो वियो जितां गणती जोगी हालत में लाड़काणे मुंतक़िल कयो वियो जिते हिन दम ॾिनो। घोटकी जे कचे बुंडी वारे इलाइक़े में कारह जे इल्ज़ाम हेठि बिटो क़तल। जवाबदार आदम सुंदराणी, साजन सुंदराणी ऐं मसमात सलीमा खे क़तल कयो। मक़तूलनि जो लाश तालुके अस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले। पुलिस पारां वाक़े जी जांच जारी। का बि गिरफ़्तारी अमल में न आई। सकरण भरसा ॻोठ में ज़रई ज़मीन जे मामले तां सैयद ऐं मंगवाणा बिरादरी जी 2 धुरियुनि में झेड़ो। 1 ॼणो क़तल, 2 ॼणा ज़ख़्मी। कचे ॿेले जी सरकारी 80 एकड़ ज़रई ज़मीन तां 2 धुरियुनि में झेड़ो थियो। गोलियूं लॻण सबबि शमन अली मंगवाणो मारिजी वियो। ज़ख़्मियुनि में अब्दुल्ला ऐं नसीर मंगवाणो शामिल। अस्पताल मुंतक़िल। सखर शहर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में बदअमनी जो राज बरक़रार। 20 सेक्शन थाणे जी हद मां हथियारबंद शहरीअ खां 1 करोड़ रुपया ऐं ॿियो सामान फुर करे विया। फहद नाले शहरी मूजिब हथियारबंद गाॾी खे रोके फुरलुट कई। हो मोबाइल फ़ोन कंपनी जी रक़म खणी बैंक में जमा कराइण लाइ वञी रहियो हो त वाक़ियो पेश आयो। रूस ते अमेरिकी हथियारनि सां हमले वारो मामिलो। रूस जे सदर पुतिन जी अमेरिका खे सख़्त वार्निंग। रूसी सदर पुतिन चवे थो यूक्रेन अमेरिकी मिसाइल इस्तेमाल कया त टीं जंग लॻंदी। जो बाइडन ख़िते में अमन बदिरां जंग चाहे थो। यूक्रेन रूस ख़िलाफ़ अमेरिकी हथियार इस्तेमाल कया त तसवर कयो वेंदो त अमेरिका हमलो कयो आहे।